अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे नौशहर अफरोज़ का मोहम्मद इकबाल राजपत जी रिपोर्ट ॾींदा हलूं। शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण क़त्ल केस जो मास्टरमाइंड गिरफ़्तार न करणु फुलजी प्रेस क्लब जे सदर ऐं संदसि साथियुनि खां थियल फुर ऐं नौशहर अफरोज़ ज़िले जे सहाफ़ियुनि जूं मोटरसाइकिलूं चोरी थियण ऐं ॿियनि ज़ियादतियुनि ख़िलाफ़ कलम धड़ियुनि पारां नौशहर अफरोज़ प्रेस क्लब खां रैली कढी SSP नौशहर अफरोज़ आफ़िस आॾो धरणो हयो वियो। रैलीअ में शामिल सहाफ़िन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। उन मौक़े ते नौशहर अफरोज़ प्रेस क्लब जे सदर मोहम्मद यूनुस राजपर, जनरल सेक्रेटरी मुश्ताक हुसैन मरी, नवाब शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, फुलजी प्रेस क्लब जे सदर शाहनवाज़ सुमरे, शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे भाउ मुनीर मेमण, मोहम्मद सूमर सोलंगी, ज़फ़र चांडियो, यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे ज़िले सदर ज़ाहिद काइम खानी, सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे ज़िले सदर ज़फ़र आवान, तालका सदर महबूब कलोड़ो, सिंध सहाफ़ी इतिहाद वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी चेयरमैन ज़फ़र तगर, डिस्ट्रिक्ट नेशनल जे सीनियर नायब सदर इकबाल राजपर ऐं ज़मीर हुसैन लुंड, अदीब लेखक गुल मूरो, नवाब असगर कोराई, मोहम्मद नदीम राजपूत, मोहम्मद कासिम उसरान ऐं ॿियनि चयो त शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न करणु क़ातिलनि खे तहफ़ुज़ हुजण जो यकीन थी वियो आहे। ज़िले अंदरि सहाफ़ी अदम तहफ़ुज़ जो शिकार हुजण करे उन्हनि खे सच लिखण ऐं सचाई ज़ाहिर करण खां रोकियो पियो वञे, जंहिं करे अज़ीज़ मेमण जा मुख्य क़ातिल अॼु ताईं लभे न सघिया आहिनि। जॾहिं त ज़िले अंदरि सच लिखंदड़ सहाफ़ी रोड रस्तनि ऐं घरनि में महफ़ूज़ न आहिनि, उन्हनि खे सफ़र दौरान पिणु ख़तरा आहिनि, जंहिंजो मिसाल ताज़ो फुलजी स्टेशन जा सहाफ़ी रस्ते वेंदे फुरिजी विया आहिनि ऐं थाणे खां चंद क़दमनि ते सहाफ़ीअ जी फुरिजण ऐं उनखे सामान जी वापसीअ जो SSP DSP मोरो ऐं SHO कोराई पारां दिलासा ॾियण बावजूदु जवाबदार गिरफ़्तार न करणु न ई सामान जी वापसी थियणु उहो चिटो दलील आहे त पुलिस ज़िले अंदरि सहाफ़ियुनि सां मसइलनि जी मुहिम शुरू कई आहे त जीअं पुलिस सच लिखण बजाए सहाफ़ियुनि खे ख़ामोश करे सननि मसइलनि में उलझायो ऐं अड़ायो वञे। उन मौक़े ते कलम धड़ियुनि ज़िले इंतिज़ामिया खे चिताव ॾींदे चयो 15 ॾींहंनि अंदरि ज़िले फुरियल 35 सहाफ़ियुनि फुलजी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जे सामान जी वापसी करे अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त कलम धड़ियुनि पारां DIG आफ़िस शहीद बेनज़ीराबाद आॾो धरणो हयो वेंदो। धरणे में हालाणी, मेहराबपुर, भेरिया सिटी, फुल सिटी, दरिया खान मरी, ठारू शाह, मोरो, फुलजी स्टेशन, दादू, खैरपुर, नवाब शाह, दौलतपुर, नवाब वली मोहम्मद, पटरीदन, मिठियाणी प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि वॾे तादाद में शिरकत कई।